अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे बराए महिरबानी लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों। बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलूच। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध। छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के ककड़ मां अहमद खान आसिफ खां मिली। कहाणी आहे जहिड़ो राज तहिड़ो भाग। हिकिड़े बादशाह ख्वाब लधो त संदसि सुम्हण वारी कोठीअ में हिकिड़ी लूमड़ी पई फथके। सुबुह जो बादशाह सभिनी अमीरनि, वज़ीरनि ऐं नजूमियुनि खां उन ख्वाब जो ताबीर करायो, मगर कंहिं बि अहिड़ी ॻाल्हि कान ॿुधाई जा बादशाह खे दिलि सां लॻे। तंहिं करे सॼी बादशाहीअ में पढ़ो ॾियारियईं त जेको माण्हू उन जो ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदो तंहिंखे वॾो इनाम इकराम ॾेई ख़ुशि कंदुसि। उन खे पढ़े घुमाईंदे बि घणो वक़्तु गुज़री वियो, पर को बि माण्हू ख्वाब जो ताबीर करण लाइ बादशाह वटि हाज़ुर न थियो। उहा ख़बर हलंदे हलंदे सभिनी शहरनि ऐं ॻोठनि में बि पखिड़िजी वई त अहिड़े नमूने जे ख्वाब जो ताबीर करण लाइ को बि माण्हू तयारु कोन थो थिए। उहा ख़बर ॿुधी आख़िर हिकिड़ो कुड़मी तवकल करे ख्वाब जे ताबीर करण लाइ पंहिंजे ॻोठां रवानो थियो। खेसि जबल जे हिकिड़े लक वटां लंघी बादशाह वटि पहुचणो हो, छो त ॿी का बि वाट कान हुई। कुड़मी जीअं लक वटि पहुतो त ॾिसे त हिकिड़ो वासींग नांग संदसि रस्तो रोकियो वेठो आहे। हिन नांग खे चयो त नांग मूंखे वाट ॾे, जो बादशाह वटि संदसि ख्वाब जो ताबीर ॿुधाइण लाइ वञिणो अथमि। नांग चयोसि अड़े कुड़मी, बादशाह खे नजूमी बि पूरे ख्वाब जो जवाबु न ॾेई सघिया आहिनि, सो तूं वरी कीअं ॿुधाईंदे? हा, बाक़ी जे तूं चवीं त आउं तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधायां, पर हिकिड़ो शर्त आहे। उहो ही त तोखे जेको इनाम बादशाह खां मिलियो तंहिं मां अधु मूंखे ॾींदे। तॾहिं कुड़मीअ चयोसि त हे नांग, शर्त क़बूल अथमि, तूं ख्वाब जो ताबीर ॿुधाए, मां तोखे बेशक इनाम जो अधु ॾींदुसि। तंहिं ते नांग खेसि ख्वाब जो ताबीर ॿुधाए पंहिंजो घसु वठी वेंदो रहियो। नांग जे वञण खां पोइ हू सिधो बादशाह जी दरबार में आयो ऐं खेसि चयाईं त साईं, आउं अव्हां जे ख्वाब जो ताबीर ॿुधाइण लाइ हाज़िर थियो आहियां, जे इजाज़त हुजे त बयानु करियां। बादशाह जी इजाज़त मिलण बाद कुड़मी चवणु लॻो, बादशाह सलामत, तव्हां ख्वाब में लूमड़ी ॾिठी आहे। लूमड़ी हिकु दगाबाज़, बुज़दिल ऐं मकार जानवर आहे। तंहिं करे तव्हांखे सम्झणु घुरिजे त रैयत में दगाबाज़ी, फ़रेबी, मकारी ऐं रियाकारी वधी वई आहे। जेकॾहिं उहा बंदि न कयव त पोइ हुकूमत खे नुक़सानु पहुचंदो। बादशाह खे कुड़मीअ जो उहो ताबीर दिलि सां लॻो। तंहिं खेसि घणा इनाम इकराम ॾेई ख़ुशि करे ॻोठ ॾांहुं वापसि रवानो कयो ऐं पाण बादशाहीअ खे सुधारण जी कोशिशि करणु लॻो। कुड़मी जॾहिं वापसि मोटी पिया आयो त वाट ते खेसि ख़्यालु आयो त छो न ॿियो को रस्तो वठी ॿिए हंधां फिरी घर वञा, न त नांग खे अधु हिसो ॾियणो पवंदो। उहो ख़्यालु करे ॿिए हंधां कुड़मी फिरी घर पहुतो। थोरे घणे ॾींहं बादशाह वरी ख्वाब ॾिठो त संदसि महलात में हिकु उघाड़ी तरार पई लड़के। सुबुह जो बादशाह यकदमि उन कुड़मीअ ॾांहुं माण्हू मोकिलियो। कुड़मी जॾहिं बादशाह जो सॾु ॿुधो तॾहिं दिलि में चयईं त हाणे धापोल पधरा थियनि। अॻिए दफ़े त वीचारे नांग वार कई, उन सां बि कोन रहायमि, पर ख़ैरु वरी बि उहा वाट वठी थो वञा, मन नांग मिली वञे। उहो ख़्यालु करे जंहिं वाट ते अॻे नांग गॾियो होसि उहा वाट वठी घर खां रवानो थियो। जॾहिं लक वटि पहुतो तॾहिं ॾिसे त नांग त आहे कोन, बाक़ी संदसि घेसाटो बीठो आहे। पोइ उते बि नांग खे सॾु करणु लॻो। सॾण ते नांग यकदमि निकिरी आयो ऐं कुड़मीअ खे चयाईं त वाह अड़े कौलनि जा कूड़ा यार, इनाम त कोन ॾिनई, पर मुंहुं बि कोन ॾेखारियई। ख़ैरु ॿुधाए हाणे वरी कहिड़ो कमु आहे? कुड़मी निमाणो थी बादशाह जे ताज़े ख्वाब जी हक़ीक़त ॿुधायसि। नांग चयसि आउं तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदुसि, पर हिन शर्त ते त हिन भेरे जे मिलियल इनाम जो अधु ज़रूरु ॾींदे। जॾहिं कुड़मीअ हाउकार कई तॾहिं नांग खेसि वरी बि ताबीर ॿुधायो, जंहिंखां पोइ कुड़मी महलात ॾांहुं रवानो थियो। बादशाह वटि पहुची कुड़मीअ खेसि चयो त जीअंदा क़िबला, तरार जो कमु आहे खून रेज़ी। अव्हां जी बादशाहत में खून रेज़ी वधी वई आहे ऐं अव्हां जा दुश्मन अव्हां जे पुठियां उघाड़ी तरार खयो पिया फिरनि। अव्हां बि यकदमि तरार जे ज़ोर सां अहिड़नि दुश्मननि जो सिर कलम करे छॾियो, न त उन्हनि मां हिन बादशाहीअ खे जोखो आहे।
बादशाह खे कुड़मीअ जी उहा ॻाल्हि बि दिलि सां लॻी। सो खेसि वरी बि इनाम इकराम बि ॾिनई ऐं हिकु तरार बि तोहफ़ो करे ॾिनई। कुड़मी ख़ुशि थींदो घर ॾांहुं मोटियो, पर वाट ते वरी अची दिलि में बेईमानी पैदा थियसि ऐं चवणु लॻो त नांग खे अधु हिसो छो ॾियां, जे घणी घणी कंदो त हणी तरार टुकर करे छॾींदोसांसि। जॾहिं उन नांग वारे लक वटि पहुतो त ॾिसे त नांग रस्तो रोकियो वेठो आहे। कुड़मीअ नका कई हम नका तम, ठका जो कयईंसि तरार त नांग जे पुछ में वञी लॻी ऐं नांग वीचारो यकदमि भॼी ॿिर में वञी लिको। पोइ हीउ अमरा ख़ुशि थींदो अची वरी बि बालम थी घर पहुतो ऐं ॾाढो ऐश सां गुज़ारणु लॻो। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं बादशाह वरी बि को ख्वाबु लधो ऐं हिन कुड़मीअ ॾांहुं माण्हू मोकिलियाईं, तॾहिं हिन जूं ॿ बि वयूं त छह बि वयूं, छो त खेसि पंहिंजे पिरकारनि जी ख़बर हुई त ॼाणा त कुझु बि कोन ऐं हरू भरू अची हिन अकाबरीअ में अड़ियो आहियां। सो अची ॻणतियुनि में पियो त हाणे छा करियां। निठ पशेमान थी वरी बि आयो नांग वटि ऐं अची सॾकणु लॻुसि। घणनि सॾनि खां पोइ नांग ॿिर खां ॿाहिरि निकितो ऐं कुड़मीअ खे ॾिसी चयईं त ए फरेबी मकार ऐं खूनी, तो मुंहिंजे अहसान जो बदिलो वाह जो ॾिनो आहे, हाणे वरी छो आयो आहीं। कुड़मीअ तमामु घणियूं मिंथूं ऐं आज़ियूं करे चयसि त भलाई करे कयल ख़ताउनि जी माफ़ी ॾे ऐं अञा बि हिकिड़े ख्वाब जो ताबीर ॿुधाए, न त मुफ़्त में मारिजी वेंदुसि। तंहिं ते नांग चयसि त चऊं तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधायां थो, पर वाइदो कर त हिन दफ़े इनाम जो अधु ज़रूरु ॾींदे। कुड़मी हाउकार करे वरी बि ख्वाब जो ताबीर ॿुधी बादशाह ॾांहुं रवानो थियो। बादशाह वटि पहुची कुड़मीअ खेसि ॿुधायो त बादशाह सलाम, तव्हां ख्वाब में ठगी ॾिठी आहे। तव्हां गूंगी गांइ वारो पहाको त ॿुधो हूंदो, सो हाणे तव्हांखे बि सम्झणु घुरिजे त तव्हांजी रहत हाणे गऊं वांगुरु निमाणी थी चुकी आहे, तंहिं करे हाणे तव्हांखे को बि लोॾो कोन्हे। उहो ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं वरी बि खेसि घणो ई इनाम इकराम ऐं सूखड़ियूं पाखड़ियूं ॾेई वापसि कयईं। कुड़मी हिन दफ़े इनाम वठी सिधो नांग वटि आयो ऐं समूरो मिलियल इनाम अची संदसि अॻियां रखियईं। तंहिं ते नांग पुछुसि, दादा आउं हिन इनाम जो बुखियो कोन आहियां, न को मूंखे हिन जी ज़रूरत आहे, मूं त रुॻो तुंहिंजो आज़मूदो थे वरितो, पर उन में तुंहिंजो ॾोह हो ई कोन, छो त मुल्की हालतुनि जो असरु रैयत ते पवंदो आहे। पहिरें दफ़े मुल्क में फरेब दगा ऐं मकर लॻो पियो हो त तूं बि मूंसां मकर करे हलियो वहीं। ॿिए दफ़े मुल्क में फ़साद ऐं खूनरेज़ी लॻी पई हुई त तो बि मूंसां अहिड़ो ई पेर भरियो जो मुंहिंजे मारण लाइ संभरी ठही आहे। पर हिन दफ़े जॾहिं मुल्क में अमन अमान थी वियो आहे त तूं बि ॾिस त कीअं न पाण ई आयो आहीं इनाम ॾियणु। ॿुधो कोन अथई त जहिड़ो राज तहिड़ो भाग, जहिड़ो राजा तहिड़ी प्रजा। पोइ त ॿई हिक ॿिए खां मोकिलाए पंहिंजी पंहिंजी वाट रवाना थिया। पर हाणे हिननि जी याराणी बिना पकी थी वई हुई। अञा काल्ह बि ॾिठोसीं त नांग ऐं नारी गॾिया वेठा हुआ ऐं ॿिन्ही रिहाणियूं पिए कयूं।